बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबब बलोच। अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जेको मां टॉपिक खयो आहे उहो किताब सिंधी अदब क्लासिकियत खां जदीदियत ताईं साजिद चांटियो जो बुक आहे, जंहिं मां टॉपिक तारिक आलम अबड़ो खयो आहे। तारिक आलम अबड़ो जो पूरो नालो तारिक आलम आहे ऐं वालिद जेको आहे मोहम्मद आलम अबड़ो आहे। जनम 10 अप्रैल 1958 ईस्वी में। जनम हंधि जेको आहे उहो आहे कंबर। तालीम अथसि MA सिंधी अदब में ऐं अदबी सुञाणप कहाणीकार, नावल निगार, ड्रामा निगार, मुसवर। नौकरी जेका अथसि सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत अथसि। ऐं पहिरीं कहाणी जेका अथसि उहा पायली आहे जेका 1978 ईस्वी में। उन खां पोइ ख़िदमतूं जेके अथसि उहा एडिटर गुलफुल जो ऐं टेमाही मेहराण जो। ऐं जेका वफ़ात आहे उहा 11 अप्रैल 2011 ईस्वी में आहे। छपियल जेका किताब अथसि असां उन जी तरफ़ वञूं था। छपियल जेका किताब अथसि राति शांत ऐं सोचूं। इहो जेको आहे हिकु कहाणियुनि जो किताब आहे। कहाणियूं आहिनि हिन में जेको 1981 में आहे। ऐं ॿियो नंबर आहे रहिजी वियल मंज़र, जेको इहो आहे नाविल आहे। इहो 1984 ईस्वी में आहे। टियों अथसि मोरन ऊचा घाट। इहे जेका आहिनि हाइका आहिनि जेको 1990 ईस्वी में आहिनि। ऐं चौथों आहे लंडन तुंहिंजा केॾा रूप। इहो जेको आहे सिंधी अदब में जेको इहो सिंफ़ आहे इहो जेको आहे सफ़रनामो आहे। इहे जेके आहिनि कहाणियूं, नाविल, हाइका, सफ़रनामा, इहे कहिड़ी सिंफ़ ते लिखियल आहिनि? इहे नसर में लिखियल आहिनि। सिंधी अदब में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हिकु जेको आहे सिंफ़ नज़म ऐं हिकु जेको आहे नसर। उन में नज़म में शाइरी अची वञे थी, नसर में जेको आहे असांजो कहाणियूं, नाविल, सफ़रनामा। उन खां अलावा जेके पंहिंजे बारे में कुझु अहिड़ो लिखियो वञे सवाने या आत्म कहाणी या कंहिंजी सवाने लिखो या आत्म कहाणी लिखो या कुझु बि पंहिंजे ख़्यालनि खे जेको कलम बंदि कयो उनखे असां उहो जेको आहे सॼी नसर में अची वञे थो। उन खां पोइ आहे इहो सफ़रनामो लंडन तुंहिंजा केॾा रूप जेको आहे 1990 ईस्वी में हुयो। पंजों आहे इन जी किताब सुञाणप जी ॻोल्हा। इन में जेके आहिनि सुञाणप जी ॻोल्हा में इहे बि कहाणियूं आहिनि 1998 ईस्वी में। ऐं छहों आहे लफ़्ज़नि जो नाराज़ नसल। ऐं उन खां पोइ सतों आहे चंड रही थो दूर। इहो जेको आहे टेली नाटक आहे जेको आहे 2015 ईस्वी में। तारिक आलम जी फ़न ऐं शख़्सियत बाबति ॿिया कुझु किताब आहिनि जंहिंखे असां ॾिसूं था। उन में पहिरियों आहे फ़न ऐं शख़्सियत बाबति जेके किताब आहिनि उन में आहे सुबुह जो सितारो। इनखे जेको मुरतब कयो आहे हुबदार सोलंकी 2018 ईस्वी में। उन खां पोइ ॿी अथसि जेको तारिक मुरतब नसीर मिर्ज़ा। इनखे जेको आहे नसीर मिर्ज़ा चंड रही थो दूर। पहिरियों जेको ड्रामो आहे चंड रही थो दूर, इहो PTV ते जेको नशर थियो हुयो 1979 ईस्वी में। ऐं उन खां पोइ ॿियों आहे तन मां। इहो बि PTV ते जेको आहे नशर थियो 1982 ईस्वी में। ऐं टियों आहे रंग रता सपना। इहो बि PTV ते जेको 1982 ईस्वी में। ऐं चौथों आहे चेहरो चेहरो आईनो। इहो बि PTV ते आहे 1982 ईस्वी में। पंजों आहे तूफ़ान खां पोइ। इहो PTV सीरियल आहे जेको ड्रामो आहे PTV जो जेको आहे 1984 ईस्वी में। छहों आहे छांवरो ऐं सतों आहे उॾाम। इहो बि PTV ते आहे 1985 ईस्वी में। अठों आहे दाग़ 1985 में, इहो बि। उन खां पोइ आहे नाओं आहे रंज। इहो बि PTV ते आहे 1985 ईस्वी में। ॾहों आहे जीअरी पीड़ा PTV ते आहे, इहो बि 1986 में। इहे असां जेके पहिरीं आहिनि असां उनजे नसर में किताब पढ़िया, वरी जेके आहिनि उनजे फ़न ते ऐं शख़्सियत ते लिखियल किताब पढ़िया। इहे जेके असां पढ़ूं था इहे उनजा ड्रामा आहिनि। उन खां पोइ आहे 11हों रोशन छांवरो। इहो बि PTV 6 क़िस्तूं जेके 1986 ईस्वी में। उन खां पोइ आहे 12हों पेवंद। इहो बि PTV ते आहे जेको 1987 ईस्वी में। 13हों आहे ॻाल्हि हिकु माउ जी। इहो बि PTV ड्रामो आहे 1987 ईस्वी में। ऐं 14हों आहे सिज लहण काग। इहो बि PTV वारो आहे 1989 ईस्वी में। ऐं 15हों आहे ख़ाली फ्रेम। उन खां पोइ 16हों ऐं लास्ट आहे पाण ई पाण ख़्याल PTV 2000 ईस्वी में। पाण ई पाण ख़्याल PTV में। इहे जेके हुया अॼु जेके मां कुझु इहो जेको टॉपिक खयो हुयो उन में जेको आहे मां तारिक आलम अबड़ो बाबति जेके आहिनि उन जी इंट्रोडक्शन ऐं उन खां पोइ उन जो जेके आहिनि छपियल किताब ऐं उन खां पोइ जेके आहिनि उन जी फ़न ऐं शख़्सियत बाबति किताबूं ऐं जेको आहे ड्रामनि जो तफ़सील पढ़ियोसीं। उमेदु आहे त इहो जेको अॼु जो असांजो टॉपिक हुयो इहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं जल्द तमामु हिकु मिलंदा। तेसि ताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।